के चवंदे अलाए छो कोन थी वञे। अॼु इहो छंछरु जो ॾींहुं आहे। उन खां अॻे छंछर ते 3:42 ते आउं कराची जे रस्ते हैदराबाद जे टूर प्लाज़ा ते मूंखे उहा दुखदायक ख़बर पहुती, जंहिं ख़बर मूंखे परेशान करे छॾी। उतां वापसी में हिते पहुतासीं। हिते जो मंज़र हो जेका दिलि न पई मञे त साईं अली मर्दान शाह जे असां सां गॾु कोन्हे। ऐं उन बंगले में जेको गजगोड़ ऐं आवाज़ थींदो हो ऐं आवाज़ बाबा तूं ॿुधा, बाबा तूं ॿुधा, बाबा तूं ॿुधा, उहो लफ़्ज़ कंहिं पासे पाण ख़ामोश हुई। उन मेड़ाके में अवी असीं सभु ॾुखारा ऐं आलमखियुनि सां गॾु हुआसीं। मुंहिंजो साईं अली मर्दान शाह